मना आ रहे तेल तो हीरो नालो है मया बड़े रमजान बकरी में 15-20 ॾींहं थिया मिलन कोन्हो नालो है बदीन जी धरती ता एक दफ़ो ॿीहर आवाज़ उठियो आहे आहूं ताहूं इंसाफ़ लाइ सॾ पर सुनता कोई नहीं। हमको तो लगता है इख्तियारन जा कन्न या तो कन्न न रहा या कोई कन्न में का ना अहली जी रोई भरी पड़ी है। एसएसपी बदीन डीआईजी हैदराबाद आईजी सिंध सभिनी इंसानी हक़नि वारे इदारनि खे अर्ज़ा चावा कि इन्हनि मज़लूम माण्हुनि जो दाहूं ॿुधण में नाट अचिंग या तव्हां असुल हिक कन मां सुनिंग ॿिए कन मां कढिंग। रमजान इहे माण्हू जेके पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारे रहिया आहिनि उहे माण्हू जेके तव्हांखे रोज़ आवाज़ था ॾियनि पर तुम लोग सुनते तक नहीं। असांखे माना मिली सघे थो या इन हूंदे त सही ठीकु आहे, नथो मिले त ठीकु आहे, असांजी ग़रीब मुश्किल। अंधेर नगरी चरबट राजा चोर थी गया भाग्या भाग्या वञी छोला खपाइनि। छा पुलिस स्टेशन तालका टंडो बागो में गुम थी वई या ॾेई यारी पुलिस बिल्कुलु केॾां मेले ते वियल आहे या ज़िले पतीने में पुलिस के चोरनि जी ट्रेनिंग कोर्स में वई आहे। पुछण जो मतिलबु इहो आहे त चोरनि खिलाफ एक्शन क्यों नहीं होता, चोर इतना बड़ा डाडा मुड़स कैसे हो गया। छा ये चोर कानून खां मथे आहिनि या पोइ असांखे इहो मञणु खपे त इहा मुकमल नाअहली आहे। असां कानून लागू कंदड़ इदारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त ग़रीब मिसकिन माण्हुनि सां थियल ज़्यादतियुनि जो अज़ालो कयो वञे, कानून खे ताक़तवर बणायो वञे, न त माण्हू थाणनि बदिरां चोरनि जे चौकनि ते इंसाफ़ वठण वेंदा। मुंहिंजो बकरी में 15-20 ॾींहं थिया मिलन कोन्हो। नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो एजाज़ पवार नालो आहे। ॿियूं हितां रिकवरी थियूं आहिनि? ॿियूं रिकवरी थियूं आहिनि, प्लेटूं मिलियूं आहिनि, मेयूं मिलियूं आहिनि, मुंहिंजो बकरी मिलनि ई कोन्हे। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो एजाज़ पवार आहे। पोइ त हाल इहो थींदो त चोर वकील बि हूंदो ऐं जज बि। बदीन में त हाल इहो आहे जो माण्हू चोरनि खां पुछनि था भाऊ असांजा बकर वापसि करे ॾींदे, चोर चवे थो बकर त न पर चकरा ज़रूरु मिलंदा। इहो हाल आहे अॼु जे कानून जो। चोरियुनि जे आज़ार माण्हुनि जो सुख ऐं चैन फिटाए छॾियो आहे। राति जो माण्हू घर में बि डिॼे थो त किथे दर तां को हथ न आ जावे, ॿुहारो ॾेई छॾे, ॿाहिरि निकिरे थो त पुठियां को मासूम हथ खे ख़ाली न करे छॾे। चोरनि ऋण ॿार ॾिनो आहे, ग़रीबनि जूं बकरियूं मेयूं हाणे त सोलर प्लेटूं माण्हू मस्जिदुनि मां बि खणी पिया वञनि। ज़रनि मुताबिक़ मेयूं ऐं सोलर प्लेटूं जेके जमालियुनि जूं हुयूं, जेके ॾाढा आहिनि ॾुखिया आहिनि, ॾुखी ज़ात आहे, उहे माशूक वठण जमाली हथ करे विया पर पुलिस हुन खां पुछण बि कोन वई किथे हिसो पती आहे या के ॾाढे माण्हू जो हथ आहे या ग़रीब कोली बिल पवर रबारी उन्हनि जूं चोरियूं चोर खाई विया। जेके माण्हू सालनि खां हर दर ते दाह ॾियनि पिया पर पुलिस चोर ढूंढ रही है और चोर पुलिस को माल पुॼा रहे हैं। सभ खां दिलचस्प ॻाल्हि त माण्हू माशूक पवर जेको वॾे वात सां पाण मञे पियो त हू चोरियुनि में मुलवस आहे। असांजा इदारा छो ख़ामोश आहिनि, पुलिस छो ख़ामोश आहे, पोइ असांजा इदारा ख़ामोश क्यों बैठे हैं। छा हाणे कानून खे बि मोहबत थी वई माशूक सां? असांजा पगदार ऐं चङाउनि ते परदो छो पिया विझनि? छा इंसाफ़ हाणे VIP लिस्ट में आ गया आहे? बसि हाणे बसि असांजी धरती जा माण्हू न ॾिजंदा न ख़ामोश रहंदा, असांजो हर आवाज़ अवां ताईं पहुचंदो। इहो दर जेके बंदि थी विया नाअहली लापरवाही मफ़ाद जा ताला लॻाइण सां असां हर दर ते रोज़ दस्तक ॾींदासीं एसि ताईं जो तव्हांखे रोज़ दस्तक ॾींदासीं एसि ताईं जो तव्हांजा दरवाज़ा खुलनि। असांजो सादो मुतालबो आहे कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हुजे, अमीर लाइ बि ग़रीब लाइ बि, चोर चाहे माशूक हुजे या मामूद खे सज़ा मिलणु घुरिजे। अवाम जो एतमाद बहाल करणो पवंदो छाकाणि त इहा आवाज़ रुॻो हिकु शख़्स जो न, हीअ आवाज़ बदीन जी धरती जो, सिंध जे माण्हुनि जो। हीअ आवाज़ न रोकबो न मोड़बो न दॿाइबो। मुंहिंजो नालो आहे छॾो नंढो तक़रीबन 7 महीननि जो खाए आया न पेर लॻो न कुझु पियो दफ़ो न को पतो पियो वेठा थी वेंदा ईअं तंहिंजे करे रहूं था वठी रमज़ान खाइजे पोइ घोट वेझो वारा टेल खे वेझो आहियूं। आवाज़ जो कंहिंमें शख़्स को मना आ रहे तेल तो हीरो नालो है मया बड़े रमजान पासे वठो काके पोटे जे पासे शहर माना छा माना छेलो मुंहिंजो खुली वियो आहे ऐं ग़रीब मिसकिन माण्हू आहियां जेको असांखे पुॼे थो महिरबानी थोरे सां असांखे या त इंसाफ़ ॾियो या पोइ पुलिस स्टेशन जी जाइ ते चोरनि जो क्लब खोलियो त जी सभिनी खे ख़बर पवे त हिते कानून न पर चोर हुकुमरान आहिनि। इहो ई हिकु सची कहाणी बदीन जे माण्हुनि जी जेकी अॼु बि इंसाफ़ लाइ वाजाए रहिया आहिनि। असांजो कमु आहे इहो आवाज़ हर कन ताईं पहुचाइणु। असांजी वीडियो फेसबुक ते ॾिसो त फॉलो कयो, शेयर कयो, जे यूट्यूब ते पिया ॾिसो त सब्सक्राइब कयो, लाइक करे कमेंट कयो। छा तव्हां ॾेई में थियल चोरियुनि में चोर खे सुञाणो था? कमेंट ज़रूरु कजो।